अहम ख़बर शामिल कंदासीं। कराची में पुलिस जे शहीदनि जी यादि में तक़रीब मुनक़िद कई वई आहे, जंहिंमें वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह शरीक आहे। तक़रीब में DG रेंजर्स, घरू सेक्रेटरी, पुलिस ऑफिसर ऐं सिविल सोसाइटी जा नुमाइंदा पिणु शरीक आहिनि। इहा ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कयूं पिया। कराची में पुलिस जे शहीदनि जी यादि में तक़रीब मुनक़िद कई वई आहे, जंहिंमें वॾो वज़ीर मुराद अली शाह शरीक आहे। तक़रीब में DG रेंजर्स, घरू सेक्रेटरी, पुलिस ऑफिसर ऐं सिविल सोसाइटी जा नुमाइंदा पिणु शरीक आहिनि। अहम ख़बर अवं से शेयर कयूं पिया। कराची में पुलिस जे शहीदनि जी यादि में तक़रीब मुनक़िद कई वई आहे, जंहिंमें वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह शरीक आहे। तक़रीब में DG रेंजर्स, घरू सेक्रेटरी, पुलिस ऑफिसर ऐं सिविल सोसाइटी जा नुमाइंदा पिणु शरीक आहिनि। यह अहम ख़बर है नाज़रीन, अवां शेयर कयूं पिया। कराची में पुलिस जे शहीदनि जी यादि में तक़रीब मुनक़िद कई वई आहे। अवां खे आगाह कयूं पिया, जंहिंमें सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह शरीक आहे। तक़रीब में DG रेंजर्स, घरू सेक्रेटरी, पुलिस ऑफिसर ऐं सिविल सोसाइटी जा नुमाइंदा पिणु शरीक आहिनि। अपडेट मालूम कंदासीं। कराची जो ब्यूरो चीफ अब्दुल्ला सोलंकी असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। अब्दुल्ला, आगाह कजो, कराची में पुलिस जे शहीदनि जी यादि में तक़रीब मुनक़िद कई वई आहे। जी बिल्कुल, कराची में जो पुलिस शहीद पुलिसनि जी यादि में तकरीब कढाई हुई है। खास तौर से IG सिंध गुलाम नबी मेमन की सरबराही में ये तकरीब जो कोठाई हुई है, जी आलीशान ऐं शानदार तकरीब है, जिनमें CM सिंध, DG रेंजर्स समेत जेके मुख़्तलिफ़ इदारनि जा सरबराह आहिनि उहे पिणु जेको आहे सो हुते पहुतल हुआ। उन सां गॾो गॾु मेजर जनरल DG रेंजर्स इफ्तिकार हुसैन, घरू खाते जो सेक्रेटरी सईद मंगणे जो ऐं अॻूणा IG पिणु जेको आहे सो हिन में शरीक थिया। न सिर्फ़ु इहे पर सिविल सोसाइटी ऐं ख़ासि तौर ते जेके प्रोग्राम में जेकी कंपेयरिंग वसीशा कई, उन सां गॾु जेके शहीद थियल जी फैमिली पिणु शिरकत कई। उन में जेके हिकु औरत जंहिं तक़रीर कंदे चयो त मुंहिंजो बाबा पिणु शहीद थी वियो हो। उन जेको आहे पंहिंजी तक़रीर में जेको अहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु कया, जंहिंखां पोइ वेठल जेके माण्हू आहे उहे पिणु जेको आहे सो उन ॾुख में जेको आहे अची विया। उन सां गॾु प्रोग्राम में सिर्फ़ु पुलिस ते हिकु डॉक्यूमेंट्री पिणु ॾेखारी वई हुई, जंहिंमें पुलिस जी कारकर्दगी ऐं क़ुर्बानीनि जो ज़िक्र पिणु कयो वियो। तक़रीब खे ख़िताब करे सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त शहीद पुलिस एहलकारनि जी जेको आहे यादि में कोठियल तक़रीब में शिरकत करणु मुंहिंजे लाइ एज़ाज़ जी ॻाल्हि आहे, जिनमें सिंध पुलिस जे जवाननि मुल्क ऐं क़ौम लाइ जानियुनि जो नज़रानो ॾिनो आहे। CM सिंध चयो त हिननि अॼु जी तक़रीब में शहीदनि जा जेके वालिदैन आहिनि, भाइर भेनरूं ऐं बुज़ुर्ग शरीक आहिनि। उन्हनि शहीदनि जे वारसनि खे सलाम पेश कयां थो। हुन चयो त पुलिस जो मक़ाम समाज में किरंगीअ जी हॾी वांगुरु आहे, जॾहिं त सिंध हुकूमत हमेशह पुलिस सां मुकमल तावन समेत माली मदद पिणु कई आहे। जॾहिं त CM सिंध मुराद अली शाह इहो पिणु चयो आहे त असां हर मौक़े ते पुलिस जी कारकर्दगी खे साराहियो आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी अब्दुल्ला सोलंकी तफ़सील ॾिना।